इते वखे अहम ख़बर ॾियूं पिया कराची मां, जिते कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि ने फायरिंग कई, जंहिंमें दुकानदार मारिजी वियो आहे। मारिजी वियल दुकानदार जो लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त मक़तूल दुकानदार जी सुञाणप न थी सघी। संदसि उमिरि 40 साल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिंमें दुकानदार मारिजी वियो। मारिजी वियल दुकानदार जो लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मक़तूल दुकानदार जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त उमिरि 40 साल ॿुधाई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में दुकानदार मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कराची मां अवां सां शेयर कयूं पिया। कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि जी फायरिंग में दुकानदार मारिजी वियो। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त मारिजी वियल दुकानदार जो लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल दुकानदार जी सुञाणप न थी सघी। संदसि उमिरि 40 साल आहे। कराची में ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में दुकानदार मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त मक़तूल दुकानदार जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त संदसि उमिरि 40 साल लॻी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिंमें दुकानदार मारिजी वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त मारिजी वियल दुकानदार जो लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मक़तूल दुकानदार जी सुञाणप न थी सघी। संदसि उमिरि 40 साल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जी कोरंगी ज़िया कॉलोनी में बेलचा होटल भरिसां दुकान ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे।